अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व बअद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उदउ इला सबीलि रब्बिका बिल हिकमति वल मौइज़तिल हसनति वजादिलहुम बिल्लती हिय अहसन। अज जे एपिसोड नंबर 16 में मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा मुनाज़रा ते मुंहिंजा चौथो मुनाज़रो आंखे साम्हूं पेश करे में अचे थो। मुनाज़रा डोंज। मुनाज़रा डोंज जेको आहे इहे डोंज पाण पढ़ूं था, सिंध में हिनखे डोंज पढ़ाइजे थो, पाण मशहूरु डोंज आहे। ई मुनाज़रो मौलाना जे मुनाज़रे में जा मणी कथा वधारे मशहूरु मुनाज़रो आहे। इन मुनाज़रो मशहूरु एतिरे लाइ करे आहे, हिकिड़ो वॾो मुनाज़रो हो। इन मुनाज़रे जी तफ़सील ऐं विगत इन किताब में लिखियल आहे कि तक़रीबन 50 पना आहे। मड़े ॻाल्हि आंखे साम्हूं इहो बयानु थियणु मुश्किल आहिनि, पण कोशिशि ईअं हूंदी जे अहम ॻाल्हियूं इन मुनाज़रे में जेकी पण थियूं उहो मड़े आंखे साम्हूं इहो बयानु करे में अचे। इन मुनाज़रे जी सॼी रुदात, सॼी कहानी ने सॼी विगत ई लिखाई हुई हिकिड़े इंसान अल्लाह जे वाने ख़ैरखा जंहिंजो नालो हो सेठ हाजी साहिब ॾिनो अली मोहम्मद मेमण ॾीपलाई। ॾीपले जो रोंदल हो सेठ हाजी साहिब ॾिनो। इन मुनाज़रे में पिण हाज़िर थिया हुआ मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा साथी हुआ। पोइ जेको तक़रीरूं थियूं ॿिन्ही तरफ़ खां मुनाज़रे में, उहो तक़रीरूं मिड़े लिखियूं न पिंड जी रीतें पिंड जा ख़र्चा करे अने उहो जेको मुनाज़रे जी किताब वई उहो मिणी मावड़े में मुफ़्त विरायूं। अहिड़ा अल्लाह जा वाना हुआ। ई जेको साहिब ॾिनो, हाजी साहिब ॾिनो हुआ, ई मुख़लिस मुत्तक़ी परहेज़गार इंसान हुआ जंहिंखे दीन जी तबलीग जो हमेशह ख़्यालु हूंदो हो अने आख़िरी टाइम सूदी इन दीन जी दावत अने तबलीग जो ई फ़र्ज़ निभायूं। दीन अने दीनदार माण्हूअ से इल्म अने इल्म वारे माण्हूअ से हमेशह इन जो ताल्लुक़ हो। दुनिया से सिर्फ़ु एतिरो ज ताल्लुक़ हो जेतिरी ज़रूरत हुई। पंहिंजे घर में हर वक़्तु मिसकीन, मोहताज, बेबस, लाचार माण्हूअ तंहिंखे रखंदा हुआ। ग़रीब ऐं मिसकीन जी मदद करे में ख़ुशी महसूसु कंदा हुआ। क़ुर अने सुन्नत जी इत्तिबा कंदा हुआ, तंहिंजो ख़ासि ख़्यालु रखंदा हुआ। जंहिंजो हिकिड़ो वाक़ियो गवाह आहे जे आख़िरी ॾींहं में, छहेलें ॾींहं में जरा सख़्तु बीमार हुआ, उन टाणे घर वारे दवाऊं मंगायूं, पण हाजी साहिब ॾिनो मरूम जेको आहे उन दवा खाधे खां इनकार करे छॾियऊं जे आउं दवा नथो खियां। पोइ जरा मौलवी मोहम्मद उमर जूणे जो जेको मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा खुताबी अने साथी हुआ, उहे आया हाजी साहिब वटि पुछाए लाइ करे त हाजी साहिब जे घर वारे उन चयूं जे हाजी साहिब दवा नथा खैं, सम्झायो। त मौलवी मोहम्मद उमर जूणे जो जेको आहे उन चयूं जे हाजी साहिब दवा खियो, दवा खियणु पण सुन्नत आहे। जरा सुन्नत जो लफ़्ज़ सो तेरा जंहिं प्लेट में उहा दवा पई हुई उहा दवा खाई विया अने उन प्लेट खे पण चटे ने साफ़ करे विया जे सुन्नत मथे अमल कयां थो। अहिड़ा इंसान हुआ। ॾूंज वारो मुनाज़रो इन हाजी साहिब मरहूम पिन जे ख़र्ते ते लिखायूं। उहो टोटल ने टोटल विगत वाइज़ तफ़सील से लिखियल आहे, जंहिंजी शुरूआत ईअं थी थी, मुनाज़रो त शुरू थींदो इंशाअल्लाह, पर तंहिंखां पहिरीं जेको लिखियल आहे जे सिंध अने थर पार्क जे रेगिस्तान में थर वारो जेको हिसो आहे, हिन जो तालुको मिठी, तंहिंमें हिकिड़ो गाम डूंज आहे जिते जूणे जा क़ौम रहंदी हुई। थर जे बेसमझ अने सादा माण्हू अॼु खां तक़रीबन 40 वर पहिला जेको इल्म खां बिल्कुलु बेख़बर हुआ, जहालत आम हुई, कंहिं इंसान खे अक़ीदे जे बारे में ख़बर न हुई,
क़ुरान जी आयतें के पिंड जी रीतें मनमानियूं तशरीहूं ने तफ़सीरूं करे अने उलमा ने आलिमे माण्हूअ खे गुमराह कयूं हो। बिदअतूं उरूज मथे वयूं, हर क़िस्म जूं बिदअतूं उन ज़माने में थींदियूं हुयूं। पीर ने फ़क़ीर दुरवेश बुज़ुर्ग अहिड़ा इंसान जेको पिंड जी हयातीअ में क़ाल अल्लाह व क़ाल रसूल चई करे दुनिया में विया, पर पुठियां जेको नाख़ल्फ़ औलाद उन्ही जो या जेको उन्ही जा वारस बनिया, उन्ही पिंड जो पेट भरेला करे माण्हुनि खे गुमराह कयूं। मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह इन गुमराही खे ख़तमु कयूं। सिंध ने थर जे तबलीग जे दौरे मथे मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी वेंदा हुआ। लाड़ जे हिकिड़े ॻोठ अमन आबाद में रईस अब्दुर्रहमान जरवार तालुको मातली वारा ऐं थर में अरबाब हाजी अल्लाह जुड़ियो ने अरबाब ताज मोहम्मद ईपले शहर में मेमण क़ौम जा माण्हू मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जी दावत से मुतासिर थिया ने तौहीद क़बूल कयूं। थर में जा मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह जा पहला शागिर्द ने ख़ुताबी मौलवी गुल मोहम्मद हिंगोर जा ॾीप्यार वारा अने ॿिया अली मोहम्मद जूणे जा ॾूंज वारा बनिया। ॾूंज वारे अली मोहम्मद जूणे जे अने गुल मोहम्मद के वधारे में वधारे साथ ॾिने वारा उन ज़माने में फ़क़ीर गुल मोहम्मद बिलालाणी हुआ, जेको ई मुनाज़रा ॾूंज थियो तंहिंखां पहिरीं ज इंतिकाल करे विया हुआ। ॾूंज गाम है तहसील मिठी, तालुको मिठी है, ज़िलो थरपारकर। इन में हिकिड़ो मौलवी हो, मौलवी अली मोहम्मद नाले जो, जेको ज़ात जो जूणे जो हो। 10-12 वर इन ॻोठ में इन नसीहत कयईं पे, वाज़ कयईं पे, माण्हुनि खे सम्झाइं पे। दावत अने तबलीग जो कमु जारी रखियईं ऐं शिरक अने बिदात जेको हुई तंहिंजो रद्द कयईं ऐं माण्हुनि खे हमेशह ई सम्झाईंदो हो जे अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुक्म जी पैरवी कयो, क़ुरान पाक के पिन जो दीन जी बुनियाद बनायो। पीर ऐं मौलवी जी जेको हथ गड़ियूं वस्तू हुई तंहिंमें ज पिन जे वक़्त खे न विञायो। जंहिं क़ुरान खे छॾियो दुनिया में ज़लील ने ख्वार थियो ने आख़िरत में पण थींदो। क़ुरान खे छॾे जी वजह से अॼु पंहिंजी ताक़त, हुकूमत, दबदबो, दीन जा फ़ैसिला करे जी ताक़त पण ख़तम थी वई है। इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअनफुसिहिम। अल्लाह ताला कंहिं पण क़ौम खे नथो बदिलाए जेसि ताईं उहो क़ौम पिंड खे न बदिलाए। तव्हां पिंड खे बदिलायो, क़ुरान मथे अमल करे वारा बनो, अल्लाह ताला खे इज़त ॾींदो। इहा तबलीग जेको हुई, जेको ॾूंज गांव में मौलवी अली मोहम्मद साहब कंदा पिया हुआ, ई माण्हुनि खे पसंदि न आई, मुखालिफ़त शुरू थी। अने माण्हुनि चयो जे ऐं मौलवी साहब ई मिड़े ॻाल्हियूं जेको इहो न कंदा हो, ई जेको रस्म रवाज हलें पिया इन मथे क़ाइमु रहो। ऐं जेकॾहिं आखे क़ाइमु ना ई रहणो, मुखालिफ़त करणी आहे त ईअं आंजा मौलवी ॿोलायो, असांजा मौलवी ॿोलायूं था, मुनाज़रो थी वञे त हक़ ने सच ॻाल्हि जेको आहे उहो साम्हूं थिए जे केरु सचो ने केरु कूड़ो। मौलवी अली मोहम्मद जेको आहे ई चैलेंज क़बूल कयूं। उन ई टाणे 3 आलम ॿोलायो, मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह, मौलवी मोहम्मद उमर जूणे जो ॾीपलाई रहमतुल्लाह अलैह, शेख अब्दुल अज़ीज़ अरब साहब रहमतुल्लाह अलैह। ऐं सामली दुर वारा जेको आहे उन पिंड जा आलम ॿोलायो, जंहिंमें गुलाम मुजद्दिद शिकारपुरी, मौलवी मल्लाह कातियार वारा, मौलवी जनेसर स्टेट वारा, मौलवी अब्दुल गफ़ूर कुंडरी वारा रहमहुल्लाह जमीअन। तंहिंखां सिवा पण मिठी छाछरी तालुके जा घणा मौलवी मौजूदु हुआ। अमन अने सुकून क़ाइमु करे करे डिप्टी कमिश्नर ज़िला थरपारकर अने उन वक़्तु उते जेको पुलिस हुई उहो मौजूदु हुई। ॿिया पण घणा मुअज़्ज़ज़ अने वॾा माण्हू मौजूदु हुआ, जंहिंमें अरबाब अल्लाह जोड़ियो ख़ान रईस ने सैयद गुलाम शाह खारे वारा अने ॿिया हज़ारों मुसलमान इन मुनाज़रे में शरीक थिया हुआ। बिलाख़िर मुनाज़रे जी तारीख़ जेको हुई 14-15-16 डिसेंबर 1943 ईस्वी
मुक़ररु करे में आई। यानी इन मुनाज़रे के अॼु तक़रीबन 82 वर थी विया आहिनि। ॾोंज वारे मुनाज़रे के अॼु 82 वर थी विया आहिनि। मुनाज़रो शुरू थियो तंहिंखां पहिरीं पीर जेको ग़ुलाम मुजद्दिद शिकारपुरी हुआ, उन हिकिड़ो ख़त लिखियो अहले तौहीद के, तौहीद वारे माण्हू के, मौलवी अब्दुर्रहीम बच्चमी उन जे साथी के, जे असीं हिन 4 वस्तु मथे जेको आहे मुनाज़रो करणु चाहियूं था। पहिलो हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु पण हयाती ऐं अॼु पण ज़िंदा ऐं तंहिं मथे। नंबर 2 तक़लीद, यानी कंहिं पण इमाम जी ॻाल्हि जेको आहे अखपूरे मञी गिनणी, हर ॻाल्हि मञी गिनणी। तंहिं मथे इस्तिआनत, यानी जेको माण्हू मरी विया आहिनि उन वटां मदद घुरणी, उन वटां दुआऊं घुरणियूं। ऐं चौथी वस्तु जेको आहे वहाबी नारी ऐं यानी अहले हदीस जेको वहाबी आहे दोज़खी ऐं इन 4 वस्तु मथे मुनाज़रो करणु चाहियूं था। ई ख़त तंहिंजो जवाबु उन ई टाणे अब्दुल अज़ीज़ अरब साहब ॾिनो जे हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इहे साबित न आहे, इहा आपिण जी घड़ियल वस्तु आहे। क़ुरान करीम में अचे थो जे तवक्कल अलल हय्यिल लज़ी ला यमूत, तवक्कुल ने भरोसो उन मथे कयो जेको अल्लाह ताला ज़िंदा आहे, हमेशह ज़िंदा रहे वारो आहे, जंहिं मथे मौत की न अचींदी। अल्लाह खां सवाइ ॿिए मणी मथे मौत अचे वारी आहे। तक़लीद, यानी कंहिं पण इमाम जी हर की ॻाल्हि अखि पूरे मञी गिरणी, तंहिंजी पण क़ुरान करीम में कीअं दलील न आहे। इन हिय इल्ला अस्माउन सम्मयतुमूहा, ही त पिन जेको नाला रखी लाथा आहियां अंजा हथ गड़ियल। पोइ उम्मत खे फ़िरक़े में जेको आहे तक़सीम कयां, विराए छॾियां। मोले माण्हू वटां मदद घुरणी, ही त अल्लाह खां सवाइ ॿिए खे पुकारणो। वल्लज़ीन यदऊन मिन दूनिही ला यख़्लुक़ून शैअन वहुम युख़्लक़ून अमवातुन गैरु अहया वमा यशऊरून अय्यान युबअसून। सूरह नहल आयत नंबर 20 ने 21। जे अल्लाह खां सवाइ ॿिए खे जंहिंखे पण पुकारीं था, उहो कीअं पण पैदा नथा करे सघनि, उहो त पिन पैदा करे में आया आहिनि। उहो मड़े मुर्दा ऐं मोल ऐं ज़िंदा न आहीं, अने उन खे त ई पण ख़बर न आहे जे उहे बेफ़रा पाछा कॾहिं उथियारे में अचींदा। पोइ वहाबी नारी ऐं यानी अहले हदीस जेको रहिया वहाबी रहिया, ई दोज़ख में वेंदा। त बा ही त आम पिंड जी गड़ियल वस्तु आहे। आंजे चेस या आंजी पसंदि नापसंदि से को पण दोज़ख में या जन्नत में की न वेंदो। ऐं दारोगा या दोज़ख जा सिक्योरिटी वारा न आहियो। ही फ़ैसिला अल्लाह जे हथ में, अल्लाह जंहिंखे चाहींदो तंहिंखे दोज़ख में दाख़िल कंदो, अल्लाह चाहींदो तंहिंखे जन्नत में दाख़िल कंदो। ने पोइ मौलवी अब्दुल अज़ीज़ अरब साहब लिखियो जे इन खां सवाइ ॿिया पण कई मसइला आहिनि। समाउल मौता, जे मौलब जेको माण्हू ऐं जेको मरी विया क़बर में, उहो सुञाणे था कि न। मुहाबा या 11वीं शरीफ़ या नज़र नियाज़, ई मड़े मसइला जेको तहरीरी यानी लिखित में पाण मड़े हल कंदासीं। ॿियूं पण क़ुरान जूं कई दलीलूं सामने रखियूं। उन वक़्तु पीर मुजद्दिद जेको आहे उन चयो जे असीं तहरीरी मुनाज़रो की न कंदासीं, लिखित में नथा कयूं। बाक़ी जेको हयातुन नबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी अने मौल वटां घुरणो, अने मौल जेको माण्हू ऐं उन जो सुणणो क़बर में, ई 3 जेको मसइला आहिनि मथे असीं मुबाहिसो कंदासीं, तक़रीर कंदासीं अने मुनाज़रो कंदासीं। जंहिंजो जवाबु अरब साहब ई लिखियो जे ऐं मुनाज़रो करणु चाहियो था त लिखित में कयो। चकर करणो खोटो, बहस करणी, इनखे अल्लाह पसंदि नथो करे। ने पुलिस वारो जेको हो ते कलेक्टर जेको उन पण सम्झाइनि ऐं लिखित में मुनाज़रो करे लाहियो आलम पिंड में। ने ही जेको आहे आम्हूं साम्हूं वेही बहस करणी, मुनाज़रो करणो, इन में ख़ासो की न थींदो। पण उहो जेको पीर साहिबु हुआ, उन जा मुरीद जेको हुआ, उहो मञण करे तयारु न थिया। त मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी साहिबु जरा ॾिठो जे हाणे पीर साहिबु मुनाज़रो करे खां, तहरीरी मुनाज़रो करे खां भॼे थो, पर मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी चऊं ठीकु आहे, हाणे पंहिंजो तक़रीरी यानी मौखिक आम्हूं साम्हूं वेही करे मुनाज़रो थींदो। अने पोइ मुनाज़रो शुरू थियो। हर जमात लाइ करे 2-2 कलाक वक़्तु रखे में आयो। ऐं 3 जेको मेन मौज़ू आहे हयातुन नबी, मौलनि जो सुणणो, समाउल मौता, तंहिंखां सवाइ मुर्दे वटां मदद घुरणी, 3 मौज़ू मंज़ूर थिया। तंहिं मथे ॻाल्हि शुरू थी। तक़रीर कीअं शुरू थी, मुनाज़रो कीअं शुरू थियो, इंशाअल्लाह अॻिले एपिसोड में। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन, अम्मा बाद।
मौलाना अब्दुर्रहीम बच्चमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 17 के साम्हूं पेश करे में अचे थो, जंहिंमें ॾूंज जो मुनाज़रो तंहिंजे सिलसिले में ॻाल्हि जारी है। मुनाज़रो शुरू थियो त मणी कथा पहला जेको पीर ग़ुलाम मुजद्दिद शिकारपुरी हो, उबा थिया अने तकरीर शुरू कयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हयाती ऐं अञा पण इन उनवान मथे उन तकरीर शुरू कयूं जो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिन जी क़बर में ज़िंदा आहीं अने हयाती आहीं जे पाण ज़िंदा रहियासीं ईअं ज। पीर साहब फरमायो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जिस्मानी ज़िंदगी साबित है अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंतकाल खां बाद पण। तंहिंजी दलील में फरमायो जे ऐं जेको रहिया उहो मूं जहिड़ा न आयो, ई अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिन फरमायो हो। हालांकि इन हदीस जो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयातीअ से मौत खां बाद की ताल्लुक़ न आहे। ॿई दलील ये ॾिनो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे ऐं विसाल जो रोज़ो यानी मुसलसल रोज़ा न रखो, नफ़ली रोज़ा। आउं नफ़ली रोज़ा रखां तो कुला त अल्लाह ताला मूंखे खाराए तो प्यारे तो, आंखे खाराए प्यारे नथो। इन हदीस जो पण इन मौज़ू से की ताल्लुक़ न आहे। व रफ़अना लक ज़िक्रक, इहा आयत मुंहिंजी शान में नाज़िल थी है ऐं आउं आदम अलैहिस्सलाम जे औलाद जो सरदार आहियां। इन हदीस जो पण मौज़ू से की ताल्लुक़ न आहे। अना सय्यिदु वलद आदम वला फ़ख़्र, जे आउं आदम अलैहिस्सलाम जी औलाद जो सरदार आहियां पण इन ॻाल्हि ते मूंखे फ़ख़्रु न आहे। पोइ पीर साहब फरमायो जे जीअं अल्लाह पाक वहदहु ला शरीक है, जे अल्लाह जो को पण शरीक न आहे, ईअं नबी में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को शरीक न आहे, उला शरीक आहीं। त इन जो जवाबु अब्दुल अज़ीज़ अरब साहब ॾिनो जे ई पीर साहब जी ॻाल्हि बिल्कुलु खोटी आहे। अल्लाह ताला फरमाए थो इन्नक लमिनल मुरसलीन, ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं रसूल ऐं मां हिकिड़ा रसूल आहियो। पोइ पीर साहब फरमायो चौथी दलील ॾेई करे जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं हिकिड़ो सॼो महीनो निंद्र में हुए त पण अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वज़ू नथो टुटे। इन हदीस में पण अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयाती जो मौत खां बाद की ज़िक्र न आहे, पण ई साबित थियो जे निंद्र जेको आहे मौत जी भेण आहे, त जंहिंखे निंद्र अचे थी उन मथे मौत पण अचींदी। पीर साहब पंजे दलील ॾिनो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निंद्र जेको आहे ॿिए जी निंद्र जहिड़ी न आहे, पण ई पण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे बिल्कुलु झूठ आहे ऐं इन जी सनद पण सही न आहे। अल्लाह ताला फरमाए थो कुल इन्नमा अना बशरुम मिथलुकुम यूहा इलैया, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं फरमायो जे आउं हिकिड़ो इंसान आहियां, मुंहिंजी तरफ़ वही नाज़िल थी थी। छठी दलील पीर साहब ये ॾिनो जे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल आहे जे मूंखे ॿी मलाइके ॾोह माण्हुनि जे मुक़ाबले में जोखियो त पण मुंहिंजो परड़ो भारी थियो। पोइ 100 माण्हुनि जे मुक़ाबले में मूंखे जोखियो, वज़न कयो त पण मुंहिंजो परड़ो भारी थियो। ऐं पोइ उन फ़रिश्ते बिन खे चयो हिक ॿिए खे जे सॼे आसमान अने ज़मीन खे जेकॾहिं इन जे मुक़ाबले में पाण तोरींदासीं, वज़न कंदासीं त पण ई भारी हूंदा। ने क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून, यानी जेके इंसान अल्लाह जी राह में शहीद थी विया उनखे ऐं मुर्दा ऐं मैयत न चओ, उहे ज़िंदा आई अने ऐं इन वस्तु खे सम्झो नथा। ॿई आयत इहे पेश कयूं जे वला तहसबन्न अल्लज़ीन क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवातन बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून, जी जेको इंसान अल्लाह जी राह में शहीद थी विया उन खे ऐं मुर्दा न सम्झो, बल्कि अल्लाह ताला वटि उहे ज़िंदा आई अने उन खे रोज़ी अने रिज़्क़ मिले थो। पण ई ॿ जेको आयतूं आई इन जो इन मौज़ूअ से की ताल्लुक़ न आहे। हिन हंध मथे इन आयत खे पेश करणियूं ई मुनासिब न आहे। कुला त इन आयत में
शहीद थियण लाइ करे दुनियावी ज़िंदगी जो को पिणु इशारो नथो मिले। जे जेको इंसान शहीद थी वञे उहो ईअं ज़िंदा वञे था जीअं पाण दुनिया में ज़िंदा आहियूं। जंहिंजे सिलसिले में पीर साहिब से मुनाज़रो थियो पिए त इहा ॻाल्हि इन आयत मां साबित नथी थिए, बल्कि इन आयत में इहा वस्तु साबित थिए थी जो उहा बरज़ख़ी ज़िंदगी आहे। उहा मौत पुठियां जी ज़िंदगी बरज़ख़ जी ज़िंदगी आहे, जंहिंजी हक़ीक़त कुरो आहे तंहिंजी कीअं कंहिंखे पाण ख़बर न आहे। ज़िंदगी बरज़ख़ी मौत खां बाद ज़िंदगी आहे, पाण मड़े मञूं था, इन जो को पिणु इंसान इनकार नथो करे, मड़े इन वस्तु खे मञे था। पण जंहिं ज़िंदगी जी ॻाल्हि पीर साहिब कयईं पिया, जे इंसान जेको दुनिया मां वफ़ात करे वञे उहो ईअं जीअरो वेठो जीअं पाण जीअरा आहियूं, त इन आयत में इन वस्तु जो कीअं ज़िक्र न आहे, बल्कि बरज़ख़ी ज़िंदगी आहे जंहिंजे बारे में अल्लाह ताला फरमाए वला किल्ला तशउरून, बल्कि इन वस्तु खे ऐं सम्झो नथा ने इन वस्तु जी तव्हांखे ख़बर न आहे, यानी उहो इंसान किन हालत में आई किन कंडीशन में आई उन वस्तु जी तव्हांखे ख़बर की न पवंदी। पोइ अल्लाह फरमाए क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाह, जेको इंसान अल्लाह जी राह में क़तल थी विया यानी शहीद थी विया। त हिकिड़ो इंसान जेको मञे थो जेको इंसान क़तल थी वियो या शहीद थी वियो आहे, पोइ उहो वरी इंसान ईअं चए ई जीअरोपण आहे दुनिया में, त कीअं थी सघे थो। हाँ, बरज़ख़ी ज़िंदगीअ में जीअरो आहे, पर उन बरज़ख़ी ज़िंदगीअ जी कंहिंखे पण ख़बर न आहे। पोइ पीर साहिब फरमायूं जे इन आयत मां मालूम थी थो जे शहीद जेको वेंदा इन खे रिज़्क़ अने मेवा मिलनि था, ऐं रिज़्क़ जेको आहे बदन खे मिले थो, रूह खे नथो मिले। दुनिया वारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबा किराम जहिड़ो अखियूं नी वटि न आहिनि जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के या शहीद खे ॾिसी सघे। लेकिन जेको इंसान अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फरमान बरदारी कंदो त उहो जन्नत में अल्लाह जे नबीअ भेरो हूंदो। पोइ सूरह निसा जी इहा आयत पढ़िया वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइका मअल्लज़ीन अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वशुहदाइ वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीका, यानी जेको इंसान अल्लाह ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदा त उहो उन इंसान भेरा हूंदा जंहिं मथे अल्लाह इनाम कयो, उहो नबीअ सचा सिद्दीक़ शहीद नेक इंसान इन बिराई मड़े हूंदा। पोइ पीर साहिब हिकिड़ी दलील इहे ॾिनो जे अल्लाह ताला उन क़ौम खे हलाक ने बर्बाद नथो करे जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुए। व अंत फ़ीहिम, तफ़सीर कबीर में लिखियल आहे जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुर्दा न आहे बल्कि ज़िंदा आहिनि। इहा पीर साहिब जी तक़रीर हुई। पोइ इन तक़रीर जो जवाबु ॾियण लाइ करे मौलवी मोहम्मद उमर जेको जूणे जा हुआ उहो उबा थिया जमात अहले हदीस में जा। उन चयो जे पहिरीं शुरूआत कयूं इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीन आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा, बेशक अल्लाह ताला ने अल्लाह जा फ़रिश्ता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे दुरूद हलाईं था, त ऐं पण ऐं ईमान वारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे दुरूद ऐं सलाम मोकिलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुरूद पढ़िया। पोइ पंहिंजी तक़रीर ईअं शुरू कयूं जे असीं अने जेको असांजे साम्हूं जमात रही उहो इन ॻाल्हि मथे मड़ा मुतफ़िक़ कयूं जे नबी हुए या शहीद हुए उहो ज़िंदा आहिनि। पण इख़्तिलाफ़ सिर्फ़ु इन ॻाल्हि जो आहे जे पैगम्बरनि जी ज़िंदगी जेको आहे इहा ओड़ी ज़िंदगी आहे जेको पंहिंजी ज़िंदगी रही जिस्मानी ज़िंदगी, यानी उन वटि ओड़ो जिस्म आहे उहो ईअं हरकत करे सघे था जीअं पाण करे सघूं था। त मौलवी उमर साहब फरमायो जे असीं इन वस्तु जा क़ाइल न आहियूं जे पाण जीअं ज़िंदा आहियूं दुनिया में, दुनिया वारा इंसान ज़िंदा आहिनि, या नबीअ या शहीद पंहिंजी वफ़ात खां बाद ज़िंदा रहनि था, इन वस्तु जा असीं क़ाइल न आहियूं। कुला त अल हय्यु अल क़य्यूम व हय्युन ला यमूत, यानी हमेशह ज़िंदा रहण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात में अल्लाह जी सिफ़त में को पण इंसान शरीक न आहे, भले नबी वे या शहीद वे। नबीअ पैगम्बर रसूल ई मड़े रूह वारियूं वस्तू आहिनि, यानी इमणी में रूह हो न, जंहिं इंसान जे अंदरि रूह आहे उहा वस्तु फ़ना थिए वारी आहे। जंहिंजी दलील इहा आयत मशहूर है, अल्लाह ताला फरमाए तो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर इंसान मथे मौत अचे वारो आहे। त इन आयत में नबीअ पैगम्बर रसूल शहीद मड़े अची विया। कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजहहू,
हर की वस्तु इन दुनिया में जेकी पण आहे वो हलाक ने बर्बाद ने ख़त्म थिए वारी है सिवाय अल्लाह ताला जी ज़ात जे। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वजहु रब्बिका दुल जलाली वल इकराम। जेका पण वस्तु ज़मीन मथे आहे ये फ़ना थींदी ने तोजे रब जो जेको चेहरो आहे जेको इज़त वारो जलाल वारो आहे उहो बाक़ी रहंदो। इन टी आयत में कुल्लो जो लफ़्ज़ आयो आहे जंहिंजो मतिलबु थी थो हर का वस्तु, जेका पण वस्तु आहे उहा टोटल ने टोटल वस्तु दुनिया में उहा मड़े हलाक थिए वारी आहे, उन मथे मौत अचे वारो आहे। ऐं तंहिंखां पण वाज़िह वधारे आयत जेको आहे सूरह ज़ुमर जी आयत नंबर 3 आहे जंहिंमें अल्लाह फरमाए इन्नका मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे पण मौत अचींदी अने इन माण्हू मथे पण मौत अचींदी। त इन में इन अल्लाह ताला इस्तेमालु कयईं जेको ताक़ीद लाइ करे जे ज़रूरु मौत अचींदी। ऐं पोइ वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़इन मात औ क़ुतिल इनक़लबतुम अला अक़ाबिकुम। जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा हिकिड़ा रसूल आहिनि। इन खां पहिरीं पण घणा रसूल गुज़री विया। पोइ जेकॾहिं इन मथे मौत अची वञे या अल्लाह जी राह में शहीद थी वञे त हिकिड़ो ऐं मुस्लमानो ऐं दीन खे छॾी वरी पाछा हलिया वेंदा। वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पहिरीं कंहिं पण नबीअ लाइ करे कंहिं इंसान लाइ करे असां हमेशह जी ज़िंदगी न रखी। अफ़इन मित फ़हुमुल ख़ालिदून त कुरो ऐं दुनिया में वेंदा रहंदा त इहे हमेशह रहंदा। तिल्क उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम। ही नबीअ जी पैगम्बरनि जी जमात जेको वई गुज़री वई उन जेकी अमल कयूं उन जे हवाले ऐं जेको अमल कयो तव्हां जे हवाले आई। अम कुंतुम शुहदा इज़ हदर याक़ूबल मौत। कुरो ऐं उन वक़्तु मौजूदु हुआ जॾहिं याक़ूब अलैहिस्सलाम मथे मौत आयो। अने पोइ सुलेमान अलैहिस्सलाम जे बारे में अल्लाह फरमाए फलम्मा क़दैना अलैहिल मौत मा दल्लहुम अला मौतिही इल्ला दाब्बतुल अर्द तअकुलु मिन सअतहू। जे सुलेमान अलैहिस्सलाम मथे जॾहिं मौत जो टाइम आयो त जिन्ने खे ख़बर पण की न पई जे सुलेमान ते मौत अची वियो आहे। पर मौत जी ख़बर तैर पई जे जंहिं लकड़ीअ मथे जंहिं लठ मथे उहो टेक लॻाए उबा हुआ उन लठ खे उॾई न दीमक खाई वई त उहो लठ जॾहिं जुरी पट ते किरी त सुलेमान अलैहिस्सलाम जेको आहे उहो पण पट ते किरी पिया। इन आयत में जा मालूम थिए थो जे अल्लाह जा नबी जेकी पण हुआ उन मथे पण मौत आयो आहे। मौत मिणी त अचींदी न आवई आहे, इहा वस्तु अहिड़ी आहे जेको कंहिंखां पण जुदा ने अलॻि न आहे। पोइ मौली अबू बकर मौली उमर साहब फरमायो जे हाणे असीं उमेदु रखूं था जे पीर साहिब जेको रहिया ही पंहिंजे अक़ीदे में जा हथ कढंदा जे नबीअ ने पैगम्बर जेको रहिया उन खे अहिड़ी ज़िंदगी हासिल आहे जेको पाण खे रही। जेकॾहिं नबीअ ने पीर रसूल शहीद जेकॾहिं पाण वांगुरु ज़िंदा वेंदा त पोइ उन खे दफ़न कोला करे अचे थो। कुड़ो उन खे ज़िंदा वेंदा त हूंदे दफ़न करे अचे थो। हिते पीर साहिब जेकॾहिं ई जवाबु ॾींदा जे थोड़के टाइम लाइ करे थोड़के वक़्त लाइ करे उन मथे मौत अचे थो ऐं पोइ वरी उहो ज़िंदा थी वञे त रूह पाछी वारी अचे थी त उनजी दलील असीं इहा आयत ॾियूं था उनजो रद्द कयूं था जे अल्लाहु यतवफ़ल अंफुस हीन मौतिहा सूरह ज़ुमर आयत नंबर 42 वल्लती लम तमुत फी मनामिहा फयुमसिकुल्लती क़दा अलैहल मौत व युरसिलुल उख़रा इला अजलिन मुसम्मा। जंहिं इंसान मथे मौत जो वक़्तु अचे थो त मौत जे टाइम में अल्लाह ताला उन जे रूह खे जेको आहे कब्ज़ करे लाहे थो। पोइ उहा रूह जेको आहे अल्लाह पाछी नथो वारे ॾिए। पर जेको इंसान जंहिं मथे अञा मौत जो टाइम न ई आयो हू जरा आराम करे थो निंड करे थो त उन जे रूह खे अल्लाह ताला पिंड वटि कोठे लाहे थो पण पोइ उहा रूह वरी पाछी पण वरी अचे थी। त इन मां मालूम थिए थो जे इंसान जॾहिं निंड में वञे थो त इंसान जी रूह निकिरी वञे थी। पोइ जंहिं इंसान जी ज़िंदगी पूरी थी वई हुई मौत जो टाइम अची वियो हुए त उन जी रूह पाछी नथी वरे। जंहिं इंसान जी मौत जो टाइम न ई आयो अञा ज़िंदगी बाक़ी आहे त निंद्र में रूह निकिरे थी ने पोइ रूह वरी पाछी वरी अची थी। इन आयत मां मालूम थिए थो जे निंद्र में रूह जेको आहे निकिरे थी वरी पाछी वरी अचे थी। त जेकॾहिं पीर साहिब ईअं चवंदा जे थोरे टाइम लाइ करे रूह निकिरे थी ऐं पोइ उन नबीअ खे मिली वञे थी त इहा त ज़िंदा जेको इंसान दुनिया में रहिया उन से पनि ईअं थिए थो। इहा को अनोखी ॻाल्हि न आहे त नबीअ जेको रहिया उन मथे मौत आयो आहे इहा हक़ीक़त आहे। हा मौत खां बाद जेको ज़िंदगी आहे उन जी उहा बरज़खी ज़िंदगी आहे जंहिंजे बारे में पाण खे कीअं ख़बर न आहे जेके इन हालत में उहा ई हा अल्लाह जे इनाम में ऐं
अल्लाह जी जन्नत में ऐं ख़ुशि आहीं। पण पंहिंजी ज़िंदगी दुनिया जी ज़िंदगी ऐं उन ज़िंदगीअ में फ़र्क़ु आहे जेको पाण सम्झी नथा सघूं। अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबिय्यिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमईन व बाद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुनाज़रा ढूंढ जे सिलसिले में ॻाल्हि हलई पे। तंहिंजा मौलाना अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह तंहिंजा 17 एपिसोड पाण खे साम्हूं आया हुआ। 18वां एपिसोड तव्हांखे साम्हूं बयानु करे अचे थो, जंहिंमें ढूंढ जो जेको मुनाज़रो आहे ये मुनाज़रो अॻियां कीअं हलियो इन सिलसिले में ॻाल्हि थींदी। मौलाना मोहम्मद उमर जुणे जो तंहिंजी तकरीर जरा पूरी थी तेरा पीर साहब जेको आहे उहो तकरीर लाइ करे उथिया। उन पहली आयत ये पेश कयूं जे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो है। ऐं पोइ पीर साहब चयूं जे हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो आहे त अल्लाह ताला पण हिकिड़ो नफ्स आहे। तकुर नऊज़ु बिल्ला अल्लाह ताला मथे पण मौत अचींदी। जीअं त सूरह आल इमरान में अल्लाह ताला पिंड लाइ करे नफ्स जो लफ़्ज़ जेको आहे अख़र जेको आहे इस्तेमालु कयईं व युहद्दिरुकुमुल्लाहु नफ्सहू, त अल्लाह ताला आंखे पिंड जे नफ्स खां द्रिजाए थो। त नफ्स त अल्लाह वटि पण आहे, तकुर अल्लाह जे नफ्स खे पण मौत अचींदी। ई पीर साहब सवाल कयूं। तंहिंजो अरब साहब जेको आहे उन अरब साहब जवाबु ॾिनो, अब्दुल अज़ीज़ अरब पंहिंजा आलिम हुआ, जे पीर साहब वटि केतिरो इल्मु आहे उहो हिते ज ख़बर पई वई। जे पीर साहब खे इहा पण ख़बर न आहे जे अरबीअ में ई जेको नफ्स जो लफ़्ज़ आयो आहे कुल्लु नफ्सिन, इन नफ्स से मुराद रूह या साह न आई, बल्कि इन नफ्स से मुराद ई है अल्लाह जी ज़ात। जे अल्लाह ताला आंखे पिंड जी ज़ात खां द्रिजाए थो, अल्लाह ताला आंखे पिंड खां द्रिजाए थो, उते साह या रूह मुराद न आहे जे अल्लाह खे मौत अचे। अने कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, त इन में अल्लाह ताला जी ज़ात जेको आहे उहो शामिल न आहे, अल्लाह मथे मौत की न अचींदी। कुला जे अल्लाह ताला फरमाए कुल्लु शैइन हालिकुन इल्ला वजह, जे हर वस्तु हलाक थिए वारी आहे सवाइ अल्लाह ताला जी ज़ात के। त अल्लाह जी ज़ात बाक़ी रहंदी, बाक़ी ॿिए मिनी मथे मौत अची वेंदी। त पीर साहब जेको आहे इन क़िस्म जी ॻाल्हि कई था त पीर जी इल्म अने अक़ल जी दलील जेको आहे उहो हिते ज मिली हुई जे केतिरो इल्मु पीर साहब वटि आहे। पोइ पीर साहब ॿई आयत इहे पेश कयूं जे इन्नक मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। इन जो जवाबु ॾींदे फरमायूं जे ई काफ़िर चवंदा हुआ जे ए मोहम्मद तो मथे मौत अचींदी, तो जा साथी पण मरी वेंदा। ई काफ़िर चवंदा हुआ, ई अल्लाह ताला पांखे न चई, काफ़िरनि जी जेको ॻाल्हि हुई उनखे अल्लाह ताला बयानु कई। पीर साहब इहा ॻाल्हि कयूं। पोइ वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अल्लाह जा हिकिड़ा रसूल आहिनि। इन खां पहिरीं पण अॻे घणा रसूल गुज़री विया। त कोरो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं शहीद थी वञे या गुज़ारे वञे त ऐं दीन मां हथ कढी पाछा हलिया वेंदा। त पीर साहब चऊं जे इहा जेको आयत रही, इहा आयत उनटाणे नाज़िल थी जॾहिं काफ़िर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कूड़ी ख़बर मौत जे बारे में फैलाए छॾियऊं जे मोहम्मद जेको वफ़ात करे विया आहिनि, इहे कूड़ी जॾहिं ख़बर फैलायूं तर इहा अल्लाह ताला आयत नाज़िल कयईं। अने हिते जेको आहे पैगंबर जे बारे में इहा आयत नाज़िल न थी। पोइ मिशकात में जेको आहे हदीस है जे इन अल्लाह हर्रम अलल अर्दि अन तअकुल अजसादल अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम, जे अल्लाह ताला ज़मीन मथे हराम करे छॾे जे उहो नबी अने पैगंबर जी जिस्म के या नबी अने पैगंबर जे बदन के खाए। त इन में जा मालूम थी थो जे ज़मीन जेको आहे इहा ज़मीन नबी जी रूह के या नबी जी जिस्म के खाए नथी। त जंहिं
वस्तु में रूह हूंदो उन ई जिस्म के ज़मीन जेको आहे की न खाईंदी। त नबीअ मड़ा ज़िंदा आई उन में रूह मौजूदु आहे, एतिरे ज़मीन उनखे खाए नथी। पोइ हदीस में ई पण आयो आहे जे बैतुल मुक़द्दस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिड़ी नबीअ जी इमामत करायो। त इमामत जीअरे माण्हुनि जी थी कि मोले माण्हुनि जी थी? जीअरे माण्हुनि जी थी। त इन मां पाण मालूम थियो जे नबीअ मड़ा जीअरा ऐं ज़िंदा आई। ॿई हदीस में आयो आहे जे राए तो मूसा युसल्ली फ़ी क़ब्रिही, जे मूसा अलैहिस्सलाम के मूं ॾिठो जे पिन जी क़बर में नमाज़ पढ़िया पे। त कुर मूसा अलैहिस्सलाम नमाज़ पढ़िया हूंदा, हथ पग हयो हूंदो, सजदो कयो हूंदो, रुकू कयो हूंदो, त ई मड़ा कम केरु करे? मोल माण्हू, जीअरो माण्हू। त इन में जा पण मालूम थी थो जे नबीअ मौत खां पुठियां ज़िंदा आई। ही पीर साहब जी तक़रीर हुई। इन जो जवाबु ॾींदे मौलाना मोहम्मद उमर जूणे जो उबा थिया। हुन जवाबु ॾिनो जे पीर साहब जेको रहिया तंहिं वटि क़ुरान जी जेको तालीम अने इल्म आहे उहे ते ख़बर पई रही जे नफ़्स जेको लफ़्ज़ आयो आहे कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, जे हर नफ़्स मथे मौत अचींदो। त पीर साहब हिते नफ़्स जो मान्या ख़ाली ई सम्झाई जे रूह आहे, पण नफ़्स जा अरबीअ में कई माना थींदा। क़ुरान करीम जे अंदरि नफ़्स जूं 3 क़िस्मूं जो ज़िक्र आयो आहे, नफ़्स अम्मारा, नफ़्स लवामा, नफ़्स मुतमइन्ना। त नफ़्स जेको आहे इन से मुराद ख़ाली रूह न आई, बल्कि नफ़्स से मुराद ज़ात मुराद है। व युहद्दिरुकुमुल्लाहु नफ़्स, हिते जो नफ़्स जो जेको अखर आयो आहे ई अल्लाह जी ज़ात लाइ करे, यानी अल्लाह ताला आंखे पिंड खां द्रिजाए थो जे अल्लाह खां द्रिजो न। जेकॾहिं पीर साहब जेको रहिया ई कंहिं पण तफ़सीर में जा ई साबित करे ॾेखारी जे इन आयत में जेको नफ़्स आहे तंहिंजो माना रूह आहे, त मौलवी उमर साहब फरमायो जे ईअं सम्झो असीं मुनाज़रो हारी वियासीं। पण कंहिं पण तफ़सीर में नफ़्स जो माना हिन आयत में जेको आंखे रूह की न मिलंदो, बल्कि युहद्दिरुकुमुल्लाहु नफ़्स से मुराद जेको आहे ज़ात है अल्लाह ताला जी। पीर साहब फरमाई था जे इन्नक मय्यतुन व इन्नहुम मय्यतून, यानी ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आ मथे पण मौत अचे वारी आहे, इन मथे पण अचे वारी आहे। पीर साहब चवंदा ई काफ़िर चवंदा हुआ, पण इहा ॻाल्हि खोटी आहे। ई पिंड अल्लाह ताला जो कलाम आहे, काफ़िरनि जी ॻाल्हि न आहे, अल्लाह जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला पांखे सम्झाए लाइ करे इहा आयत नाज़िल कयईं जे ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौत अॻे नबी ते आई न आंदे पण अचींदी। ने ॿई वतिल्क उम्मतुन क़द ख़लत, ई नबी जी जेको जमात वई, इहा उम्मत वई, गुज़री वई, इहा पीर साहब चवनि था जी नबी लाइ करे न आहे। पण पीर साहब खे शायदि इहा ख़बर न आई जे इन आयत जी आगड़ ने पाछड़ जेकी पण आयतूं हुई उन में नबी जो ज़िक्र आहे, नबी जा नाला आई, अने पोइ अल्लाह ताला उन जे बारे में फरमाया जे तिल्क उम्मतुन क़द ख़लत, इहे नबी जी जमात, ई नबी जो गिरोह, अने इहा नबी जी उम्मत जेको हुई इहा गुज़री वई। त हिते नबीअ मुराद आई, अने नबीअ जेको रहिया जीअं त पीर साहब फरमायो ज़िंदा आई, इहा असीं पण मञूं था जे नबीअ ज़िंदा आई, पण जिस्मानी ज़िंदगी जेको पंहिंजी ज़िंदगी आहे दुनिया में, इन अंदाज़ जी, इन तरीक़े जी ज़िंदगी न आई, उहा बरज़खी ज़िंदगी आहे जंहिंजे बारे में पाण खे न आहे ख़बर जे किन अंदाज़ जी उहा ज़िंदगी आहे। पोइ जेकॾहिं नबीअ ज़िंदा आई त पाण खे नज़र खुला नथा अचनि। जेकॾहिं कंहिं इंसान कंहिं नबीअ खे ॾिठो हुए या अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो हुए त असांखे ॾेखारे असीं बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ पग चुमी करे सहाबा किराम जहिड़ो मक़ाम ने मर्तबो हासिलु कयूं। सही बुख़ारी में अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा बयानु कई थी जे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिंड जी बीमारीअ में आख़िरी अल्फाज़ ई फरमायो अल्लाहुम्मा रफ़ीक़ल आला। इहा अम्मा आयशा फरमायो हुयो जे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाहुम्मा रफ़ीक़ल आला, ए अल्लाह मूंखे जेको आहे रफ़ीक़ आला अता कर, यानी ए अल्लाह तूं हाणे मूंखे पिंड वटि ॿोलाए लाइ। ॿई हदीस में अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा बयानु कई थियूं जे फ़ातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आवई, उन टाणे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकलीफ़ घणी हुई, त फरमायो वाह क़ुरब अबी, हाय मुंहिंजे पीउ मथे केतिरी तकलीफ़ आहे। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे लैस अला अबीकल क़ुरबु बअदल यौम, अॼु खां बाद, अॼु जी ॾींहं खां बाद तुंहिंजे पीउ मथे को पण तकलीफ़ की न हूंदी, यानी अॼु दुनिया जी ज़िंदगी जो आख़िरी दिन है, आख़िरी ॾींहुं आहे, अॼु खां पुठियां को पण तकलीफ़ तुंहिंजे पीउ मथे की न हूंदी। अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु बयानु कई था जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तदफ़ीन थी वई, सहाबा किराम अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तदफ़ीन करे दफ़न करे जॾहिं पाछा आया त फ़ातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु खे चई, अनस
आंजी आने हथें उन इंसान मथा मिट्टी कीअं विधऊं, आंजा हथ कीअं वरिया मिट्टीअ लाइ करे उन इंसान मथे जंहिं मथे क़ुरान खणी जिब्रील नाज़िल थींदो हो। जंहिं इंसान वटि जिब्रील अचींदो हो क़ुरान खणी, उन इंसान मथां मिट्टी आं कीअं विधा, आंजा हथ वरिया कीअं। इन में जा पाण मालूम थिए थो कि पैगम्बरनि जी ज़िंदगी जेको आहे उहा जिस्मानी ज़िंदगी न आहे। जेकॾहिं नबीअ पाण वांगुरु मौत बाद पाण उअं ज़िंदा वञी दुनिया में ज़िंदा वञे था त उन खे को पण दफ़न न करे। ऐं पोइ पीर साहिबु चवनि था जे मूसा अलैहिस्सलाम क़बर में नमाज़ पढ़िया पे त नमाज़ पढ़णु मौले जो कमु आहे कि जीअरण जो, त हिन जो जवाबु ई आहे जे क़बर जेको आहे बरज़खी ज़िंदगी आहे। इन जे बारे में पंहिंजो की मुनाज़रो मुबाहिसो आहे न। क़बर जेको आहे तंहिंजे बारे में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल क़ब्रु रौदतुम मिन रियादिल जन्नह औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार। जे क़बर जेको आहे बरज़खी ज़िंदगी इहा जन्नत जे बगीचे मां बगीचो आहे या दोज़ख जे खॾे मां खॾो आहे। त ई पाण मड़े मञूं था। अने पीर साहिबु जेको ॻाल्हि कई पिया त उहा क़बर जेको रही उन में पाण वांगुरु जे इंसान मरी वञे त दुनिया में जीअं माण्हू जीअरा विया त ईअं जीअरो रहे, इन जो कोई सबूत न आहे। ऐं मूसा अलैहिस्सलाम जेको आहे उहा महराज जी राति 7 आसमान मथे जेको आहे उते नमाज़ पढ़िया पई त उते क़बर जेको रही उहा क्या वई ज़मीन वारी। त पाण ईअं चई सघूं था कि 7 आसमान जो मूसा अलैहिस्सलाम जी बरज़खी क़बर आहे। अने युसली जो माना थिए थो नमाज़ न बल्कि दुआ लाइ करे पण ये युसली जो अख़र इस्तेमालु थिए थो। जीअं आयो सल्ली अलैहिम जे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन लाइ करे दुआऊं घुरो त सल्ली जो लफ़्ज़ आयो आहे। ऐं पोइ क़ुरान में पाण मुस्लमान खे हुकुम ॾिने आयो सल्लू अलैहि, नबीअ मथे दुरूद पढ़ो, दुआऊं पढ़ो। त सलाद जो मतिलबु जेको आहे अरबीअ में उहो दुआ पण थिए थो। त इन सां मुराद ई आहे कि मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरिया पे। ऐं जेकॾहिं नमाज़ जो पाण मानिया गिनो त मूसा अलैहिस्सलाम 7 आसमान जे मथे उते जेको आहे उते दुआ घुरिया पे। ऐं क़बर जूं ॿ क़िस्मूं आहिनि। हिकिड़ी क़िस्म उहा आहे जंहिंमें पाण बदन खे रखूं था जेको फ़ानी आहे, ख़तमु थी वेंदी। अने ॿई क़बर उहा आहे जिते इंसान जो रूह वेहे थो। उते जे इंसान खे सवाल जवाब थियनि था। उते जन्नत न दोज़ख आहे। जेकॾहिं हिकिड़ो इंसानु आग में ॿरी वञे, ॿियो इंसानु दरिया में ॿुॾी वञे, अने टे इंसान खे जानवर खाई वञे त मुनकर नकीर उनखे पण सवाल जवाब कयूं था। अने क़बर में उनखे पण अज़ाब थिए थो। त हाणे पीर साहिबु जेको ई ख़बर ॾिनी असांखे जो उन जी क़बर किथे आहे। त उन जी क़बर बरज़खी क़बर आहे। इंसान जी रूह जिते रहे थी उहा बरज़खी क़बर आहे। उते सवाल जवाब थिए था न उते हर की ॻाल्हि हुए थी। त उहा क़बर जेको दुनिया वारी क़बर आहे इहा मुराद न आहे जे उते इंसान उअं जीअं रोवे जीअं दुनिया में जीअं रोवे थो, बल्कि इंसान जेको आहे बरज़खी क़बर में यानी जिते पण अलाह उनखे मौत ॾिए थो, दरिया समंदर वे, आग वे, जानवर खाई वञे त उनजी रूह जेको निकिरे थी उहा रूह जेको आहे उहो पिन जी क़बर में पुॼी वञे थी, बरज़खी क़बर। त पीर साहिबु जेको आहे उहो वरी उभा थिया अने उन चयो जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महराज के विया हुआ त आदम अलैहिस्सलाम जेको आहे उन चयो मरहबा बिल इब्न सालिह, नेक पुत्र भले आवे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं महराज के विया त आदम अलैहिस्सलाम हुते जिस्मानी हालत में मौजूदु हुआ। जीअं पाण इंसान रहियासीं ईअं जो मौजूदु हुआ। तॾहिं अल्लाह जे नबी से ॻाल्हि कयूं। अने मूसा अलैहिस्सलाम पण मौजूदु हुआ। उन पण चयूं जे मरहबा बिल अख़ सालिह व नबी सालिह, जे नेक भाउ तूं भले आवे, नेक नबीअ तूं भले आवे। त पोइ मूसा अलैहिस्सलाम से ॻाल्हि ॿोल्हि थी नमाज़ जे बारे में, पंहिंजा नमाज़ूं फ़र्ज़ थियूं। पोइ मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी सल्लम खे वारंवार अल्लाह ताला वटि हलाए ऐं छॾे बाक़ी 5 नमाज़ूं बाक़ी रहियूं। त इन मां पण मालूम थिए थो जो नबीअ जेको आई उहो मौजूदु आई। अने ॿई जेको हदीस आहे तंहिंमें अचे थो जो अल्लाह ताला अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे अल्लाह मूंखे खाराए थो न पीआरे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलसल रोज़ा रखंदा हुआ त ॿिए सहाबा किराम खे ना कयूं ऐं न रखंदा हुआ, मूंखे अल्लाह ताला खाराए थो। अल्लाह जे नबी जो मक़ाम मर्तबो ऊचो आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई फरमायो आदम अलैहिस्सलाम खां पण आऊं 2000 वरे पहिरियां पैदा थियुसि त अहिड़ो को पण इंसानु मौजूदु न हो, बल्कि आऊं इंसानु इन जी शक्ल में न बल्कि नूर जी शक्ल में होसि ऐं अल्लाह खे यादि कंदो हुउसि। पर इहा हदीस जेको आहे साबित न आहे। पोइ मौलवी उमर साहिबु इन ॻाल्हि जो जवाबु ॾियण लाइ करे उथिया। जवाबु कीअं ॾिनो? उहो जवाबु ईअं ॾिनो जे असां पहिरीं पण आयतूं ज़िक्र कयूं हुई ने वरी आयतूं तव्हांखे साम्हूं रखूं था जंहिंमें ही मौजूदु आहे जो नबीअ मथे पण मौत अचे थी। वसलाम अलैहि यौम वुलिद व यौम यमूत व यौम युबअसु हय्या। जे अल्लाह ताला याहिया अलैहिस्सलाम जे बारे में फरमाए जे याहिया अलैहिस्सलाम मथे सलामती हुई उन ॾींहुं जिन ॾींहुं उन मथे मौत आयो
जिन्हनि उहे पैदा थिया, जिन्हनि उन मथे मौत आयो ने जिन्हनि उन खे बेफ़रा ज़िंदा करे अचींदो त उन मथे सलामती हुई। अने पोइ ईसा अलैहिस्सलाम पिण जे बारे में फरमायो जो वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या, जे मूं मथे अल्लाह ताला जी तरफ़ खां सलाम, जिन्हनि आउं पैदा थियुसि उन्हनि, जिन्हनि मूं मथे मौत अचींदो उन्हनि, अने जिन्हनि मूंखे दोबारा बेफ़रा ज़िंदा करे अचींदो उन्हनि पिण मूं मथे सलाम आहे। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला इहो हुकुम ॾिनई, फरमायो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। जे अल्लाह जे नबी ऐं फरमायो मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी क़ुर्बानी, मुंहिंजी ज़िंदगी, मुंहिंजो जीअण मरण मड़े अल्लाह लाइ करे आहे। त इन में पिण मौत जो अख़र आयो आहे। अने आदम अलैहिस्सलाम से अने मूसा अलैहिस्सलाम से जेको नबी सां मिलिया हुआ रूहानी ज़िंदगी हुई। जीअं निंद्र में हिकिड़ो इंसान ॿिए इंसान खे ॾिसे थो, उन से ॻाल्हि करे थो, उहो इन से ॻाल्हि कई था, इन अंदाज़ जी ज़िंदगी हुई जेको आसमान मथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा अलैहिस्सलाम से अने आदम अलैहिस्सलाम से मिलिया हुआ। अने उहो बरज़खी ज़िंदगी आहे जंहिंजा अहवाल जेको हुई, जंहिंजे बारे में पाण खे ना ई ख़बर जे किन अंदाज़ जा उते हालात आहिनि। अने आदम अलैहिस्सलाम खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2000 वर पहला पैदा थिया अने नूर हुआ। इहा हदीस साबित न आहे, सही हदीस आहे न आहे, बल्कि ग़लति हदीस आहे। एतिरी इन ॻाल्हियुनि जो को पण भरोसो न आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।